घर वारा असां सां इलाही ज़ुल्म था कनि। असांजे शादीअ खे टोटल 4 महीना थी विया आहिनि त मोर माई प्रेग्नेंट हुयो त मुंहिंजे वालिद साहब वठी मोर माईअ खे कुटियो अथसि। मोर माईअ खे ॿारु हुयो ऐं असांजो ॿारु ज़ाया थी वियो आहे। त असांजे घर में ॿुधी असांखे वठी कुटियो अथनि ऐं असांखे घर खां बि कढियो अथनि, ॿाहिरि कढियो अथनि। असां थोरे वटि हुते बची मुंहिंजा ॿाहिरि जेका भाई आहिनि असांखे वठी कुटनि था, ॿुधी असां सां ज़ुल्म था कनि, ॿुधी असांखे धमकी था ॾियनि, मोर सहुरे खे धमकी था ॾियनि, घर में अची असांखे इलाही टॉर्चर था कनि, असांखे धमकी था ॾियनि तव्हांखे मारींदासीं, असां सां इलाही ज़ुल्म था कनि। त असां नूरदीन अब्दुल शकूर ॿई भाउर जी 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 एंसी कटायासीं, खिरपुर ते वियासीं, हुते बि ॾेई आयासीं, बयान वग़ैरह बि ॾेई आयासीं। जेका तरह सां तव्हां ॾे आयासीं असांखे इंसाफ़ न न जवाबदार कंहिं बि गिरफ़्तार कयो न। हिन टाइम ताईं असांखे काई बि उहो न मिलियो आहे, इंसाफ़ न मिलियो आहे। असां सां इंसाफ़ खपे। असां जेका बि असांजा ॻोठ वारा वॾेरा आहिनि सभिनि ॾे असां वियासीं, दांड ॾेई आयासीं, जुदेदीन ॾे, करमदीन, हिदायतुल्ला, सभिनि ॾे असां अल्ताफ़ सभिनी खे दांड ॾेई आयासीं। हिन टाइम ताईं काई बि मसइलो थिया न। मुंहिंजो मामू आहे गुलाम आबिद, हुनखे बि असां चयोसीं असां सां इंसाफ़ खपे, असांखे बराए महिरबानी असांजो ज़िंदगी आहे, असां पंहिंजी ज़िंदगीअ खे जीअं गुज़ारींदासीं, असांजो घर वारो जो कमु न आहे, बराए महिरबानी असांखे इंसाफ़ खपे त असांजो ज़िंदगी असां जीअं बि पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारींदासीं। मुंहिंजो नालो महीना, मुंहिंजे मुड़ुस जो नालो मोहम्मद दीन आहे। असां ते ज़ुल्म था थियनि, असांखे मारनि था। मुंहिंजे पुत्र और नूरदीन उहे चवनि था त तव्हांखे मारींदासीं, तव्हांखे कुटींदासीं, तव्हांखे असांखे असांखे रहण नथा चाहिनि, रहण नथा ॾियनि। नूरदीन में ख़तरो आहे, सॼो कमु नूरदीन जो आहे। नूरदीन जंहिं चए सॼो जाइदाद, मुंहिंजो सहुरो न आहे, मुंहिंजे सहुरे जो ईअं ग़लती न आहे, सॼो ग़लती आहे, जेको बि ग़लती आहे नूरदीन जो आहे, सॼो कमु उहो हुनजी आहे। असांखे ख़तरो आहे, असांखे तकलीफ़ आहे, असांखे चवनि था तव्हांखे मारींदासीं, तव्हांखे क़तल करे छॾींदासीं। अबू वारनि खे धमकी था ॾियनि, मूंखे धमकी था ॾियनि, मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾींदा, पोइ मां छा कयां? ज़ुल्म था थियनि। अगर इंसाफ़ न कंदो असां पेट्रोल हणी छॾींदासीं, पाण खे साड़ी छॾींदासीं। असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ मिले।